सतनाम श्री वाहिगुरु साहिबो। गोजरी मेला पंजवा धन गुरु अर्जन देव साहिब जी सब आपकी सेवा कयो मेरे सदाई। जिस सिमरत सब किल विकनासे पितरी होए उदारो। सो हर हर तुम सदी जापो जाका अंत न पारो। उता माता की आशीष उता माता की आशीष। नमक न बिसरो तुमको हर हर सदा बजो जगदीश राव। सतगुरु तुम कोई दयाला संत संग तेरी प्रीत। कापड़ पत परमेश्वर राखी भोजन कीर्तन नीत। सतनाम श्री हरि अमृत पीवो सदा चिर जीवो। हर सिमरत अनंत अनंता रंग तमाशा पूरन वासा। कबै न व्यापे चिंता भवर तुम्हारा ए मन होवो। हर चरणा होए कवला नानक दासन संग लपटायो। जे बूंदे चात्रक मौला जो बूंदे चात्रक मौला। गुरु प्यारी साध संगत जी प्रेम से जपो सतनाम श्री हरि। अज जी बाणी आए पंजी पातशाही धन गुरु अर्जन देव महाराज जी। जिस सिमरन सब किल विकनास है पितरी होए दारो। जिजो सिमरन करण सा जिनी भक्ति करण सा जिजो आराधन करण सा असांजे पितरन के भी गुरु महाराज तारन था पिया। वॾनि के भी तारन था पिया। असांजे सिमरन जो चौथो हिस्सो असांजे वॾनि जे उन पितरन के वञी मुंहिंजी लेख में लॻंदो आहे। गुरु महाराज ने शब्द बख़्शिश कयो। सो हर हर तुम सदी जापो जाका अंत न पारो। तेने करे तू पहिरियों सिमरन जी कड़ीअ खे तोड़ न। जेतिरो वधीक तूं सिमरन करे थो चौथो हिस्सो हर रोज तुंहिंजे वॾनि खे वञे थो। उता माता की आशीष। जिन जे घर में माता पिता आहिनि माता पिता जी आशीष सां ॿार अॻिते वधनि था वसनि था। ऐं माता पिता जो सम्मान जे घर में आहे उहो ॿार कॾहिं दुखी न थी सघंदो आहे। ऐं जिन माता पिता जी पूर्ण रूप सां सेवा कई आहे खिलंदे खिलंदे संसार में विया आहिनि उहो परिवार भी कॾहिं दुखी न थी सघंदो आहे। छोकी सभिनि खां पहिरियों गुरु नानक साहिब ही चयो कि माता पिता जी सेवा सभिनि खां पहिरियों। माता पिता पूता माता की आशीष। माता पिता जी सेवा उनजी अगर तोखे आशीष लगी वही पोइ कंहिं देवी देवता जी आशीष जी जरूरत ही कान्हे तोखे। छो उन में ही पार ब्रह्म परमेश्वर पूरन विराजमान रहंदो आहे। उहो ही जगदीश आहे। निमक न मिसरो तुमको हर हर सदा भजो जगदीश। गुरु महाराज उनखे जगदीश जो रूप ॾिनो। माता पिता जो रूप ॾिनो। राधा कृष्ण जो रूप ॾिनो। राम सीता जो रूप ॾिनो। सतगुरु तुमको होई दयाला संत संग तेरी प्रीत। अगर उनजी आशीष तोसां गॾु आहे त सतगुरु भी तोसां राजी रहंदा। अगर माता पिता सब तोसां दुखी आहिनि या तो उनखे दुखी कयो आहे या उनजी आशीष नथो वठी मान सम्मान नथो करे तो परमात्मा कॾहिं तोसां राजी न रहंदो। इन करे सभिनि खां पहिरियों माता पिता जी आशीष। कापड़ पद परमेश्वर राखी भोजन कीर्तन नीत। जेके सुहिणा तूं कपिड़ा पाई थो सुहिणा अतर लॻाई थो परमेश्वर दर ते अची थो तूं तॾहिं सोने जॾहिं माता पिता जी आशीष तो ते हूंदी। अमृत पीवो सदा चिर जीवो और सिमरन अनंत अनंता। गुरु महाराज मेरी वाणी जो अमृत सारी संगत की प्यारन था। रंग तमाशा पूर्ण नासा कभी न व्यापे चिंता। तो कॾहिं भी कंहिं प्रकार जी चिंता न सताईंदी। छोकी तूं जिए दे माता पिता जी एतरी सेवा कई एतरी आशीष वधी आहे जो हर पल हर कदम ते तोसां गॾु आहिनि। भवन तुम्हारे मन हो चरणा हुई कवला नानक दास उन संग लपटायो जीव बूंदे चात्रक मोला। तोखे कॾहिं कोई मोहताजी न ईंदी।
तॾहिं तूं कंहिं विपदा में न ईंदे, छोकी तूं पार ब्रह्म पूरन परमेश्वर जी शेवा कई आहे, आसीस वरिती आहे। इन करे गुरु प्यारी साध संगत जी, गुरु खां पहिरों मात पिता जी आसीस, मात पिता जी शेवा, मात पिता जो आदर सम्मान असांजे लाइ महत्वपूर्ण आहे। तॾहिं वञी करे परमात्मा असां सां राजी ऐं प्रसन्न थींदो आहे। बोल गुरु नानक देव की साची दरबार।